नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे वाशिंगटन में ख़बर ॾींदा हलूं त आलमी वबा कोरोना सॼी दुनिया में तबाहियूं मचाए छॾियूं। साइंसदान वायरस जो ख़ात्मो कंदड़ वैक्सीन जे हवाले सां रोज़ानी तहक़ीक़ात करे रहिया आहिनि। आम तौर ते कोरोना जी टेस्ट जे लाइ इंसान जे नक मां नमूना वरिता वेंदा आहिनि, जंहिंखे लेबोरेटरी में मोकिलिया वेंदा आहिनि। पोइ वायरस जी जेनेटिक मटेरियल जो पतो लॻाइण जो नतीजो साम्हूं ईंदो। पर हाणे कोरोना वायरस जी सुञाणप जे लाइ हिकु नई एंटीजन टेस्ट में साम्हूं आयो आहे, जंहिं जे ज़रिए मिंटनि में नतीजो साम्हूं ईंदो। हिन एंटीजन टेस्ट किट ॾिसण में हिकु क्रेडिट कार्ड जीअं आहे। हिन में हिकु स्क्रिप्ट मौजूदु हूंदो आहे जंहिं में कोरोना वायरस एंटीबॉडीज़ हूंदी है, जंहिं ते किट होम प्रेग्नेंसी टेस्ट किट वांगुरु टेस्ट कंदड़ किट आहे जीअं कमु कंदी आहे। पर हाणे जेकॾहिं कंहिं शख़्स जो एंटीजन टेस्ट किट खां कोरोना वायरस नेगेटिव ईंदो, उन जे बावजूद भी हिन में निशानियूं ज़ाहिर थी रहियूं आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।